अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। उमेद त तव्हां ख़ुशि हूंदो। अल्लाह तव्हांखे सिहत ॾिए, अल्लाह तव्हांजी बीमारी दूरि करे, तव्हांजो औलाद अल्लाह पाक सालिह करे ऐं अल्लाह ताला तव्हांखे सम्झ ॾिए त हीउ जेको क़ुर हींअर मां मानाऊं कयां थो ऐं हदीस ॿुधनि तव्हांखे वक़्तु टाइम मिले त तव्हां तवजह सां हिनखे ॿुधो। अऊज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम, अम्मा बाद। रब साईं सूरतुल हूद जी आयत नंबर 6 में चए थो, वमा मिन दाबतिन फिल अर्द, चए थो त ॾिसो न, अल्लाह साईं हिन दुनिया में अरबे अरबे कीड़ा मकोड़ा ठाहिया आहिनि, लखे किरोड़े जानवर ठाहिया अथसि, लखे किरोड़े पखी ठाहिया अथसि, लेकिन उन रहमान रहीम फ़ैसिलो कयो त तोखे जेके तूं ॿधो वेठा त मां हिननि खे कीड़ो न कयां, जानवर न कयां, पर हिननि खे इंसान कयां। पहिरीं त इन ते अलाह जो थोरो मञो न, चओ अल्हम्दुलिल्लाह त तव्हांखे इज़त वारो शान वारो कयो थी, ॿिनि टंगुनि ते हलो था। पहिरीं त अलाह जो तव्हांजे मथां पहिरियों त फज़ुल इहो आहे, पोइ तव्हां मञो या न मञो। हाणे जेके शयूं अलाह चए थो मां सॼी दुनिया में जेके शयूं पैदा कयूं आहिनि उन्हनि जे रिज़्क़ जो बंदोबस्तु मां थो कयां। क़ुर ॿुधो, वमा मिन दाबतिन फिल अर्द, का बि साह वारी शइ, चुरंदड़ शइ, बेजान शइ, पर साह वारी शइ में वण बि साह वारा आहिनि, जो साह खणनि था, ऑक्सीजन खणनि था, खाधो खाइनि था। त वमा मिन दाबतिन फिल अर्द, को बि चुरंदड़ पुरंदड़ हिन ज़मीन ते इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा, उनजी रोज़ी अलाह ते, अलाह उनजी रोज़ी जो बंदोबस्तु अलाह कयो आहे। व यालम मुस्तक़रहा मुस्तौदहा, ऐं उहो रिज़्क़ किथां ईंदो, किथे रहे थो, उनजी रहणी जाइ, उन जे खाधे जो स्टोरेज किथे आहे, कुल फ़ी किताबिन मुबीन, सभु अलाह जे रिकॉर्ड में आहिनि ऐं अलाह उनजो बंदोबस्तु कयो आहे। तंहिंजे करे फिस समाए रिज़्क़, तव्हांजो रिज़्क़ आसमान मां थो अचे, रुश्वत मां कोन ईंदो, हराम मां कोन थो अचेव। तव्हांजो रिज़्क़ आहे जेको तव्हां खाई हज़म कयो, कपिड़ा पाए चोड़ियव या अलाह ने मोकिलियो। इन खां अलावा वारसनि जो आहे या ठगनि जो आहे, चोरनि तव्हांजे प्रॉपर्टी उहो खणी वेंदा, ऐं जेके तव्हांजे अकाउंट में पैसा रखनि विया। हुअ लज़ी ख़लक़ समावात वल अर्ज़ फ़ी सित्तति अय्यामिन, अलाह आहे जंहिं ज़मीन आसमान खे 6 पीरियड्स में पैदा कयो, ठाहियो। वकान अर्शु अलल मा, ऐं अलाह साईं जो जेको अर्शो पाणीअ ते हो, लियब्लुवकुम, ही तव्हांखे हिन दुनिया में इन लाइ मोकिलियो अथई, कीड़ो मकोड़ो करे न, पहाड़ ऐं वण करे न, इंसान करे, लियब्लुवकुम, त तव्हांखे परखे, अय्युकुम अहसन अमला, त तव्हां अमल कहिड़ा था कयो, चङा अमल कयो था नथा, इन लाइ असांखे पैदा कयो अथनि। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, त मुंहिंजी तारीफ़ कनि। वलन कुल त इन्नकुम लमबऊसन मिन बादिल मौत, हाणे जेकॾहिं कंहिंखे चइबो त बाबा मरण खां पोइ तव्हांखे वरी ज़िंदगी मिलंदी, त ल यक़ूलन लज़ीन कफ़रू इन हाज़ा इला सिर्रुम मुबीन, त जेके यकीन नथा कनि, अलाह जी ॻाल्हि नथा ॿुधनि या अलाह खे मञनि कोन था, ॻाल्हि साॻी आहे। जेको अलाह जी ॻाल्हि नथो ॿुधे उहो बि साॻी ॻाल्हि आहे, त छा चवंदा, इन हाज़ा इला सिर्रुम मुबीन, चए वरी जादूअ जी ॻाल्हियूं था कयो, केरु मरण खां पोइ उथंदो। वरी जेकॾहिं कंहिंखे अज़ाब अची थो वञे या अज़ाब अचे थो, वरी अलाह ढेर थो ॾिए, त इन ढेर ते बि चिड़ था कनि। वलाइन अख़रना अन्हुमुल अज़ाब इला उम्मतिन, जेकॾहिं कंहिं मुक़रर मुद्दत ताईं खां अज़ाब खणी हटायूं त ज़रूरु चवंदा त इनखे कंहिं झलियो आहे। अला यौम तातीहुम, पर जॾहिं असली अज़ाब ईंदो, लईस मसरूफ़न अनहुम, त उनखां टरंदो कोन, व हाक बिहिम, ऐं उनखे चंबड़ी वेंदो, मां कानून यस, जंहिं ते टोकूं कंदा त कहिड़ो अज़ाब ईंदो न। अज़ाब कैंसर बि थी सघे थी, बीमारी थी सघे थी, टीबी वठी वञेव, छुटण जो को आसरो न हुजे, खाओ त हज़म न थिए, पेशाब रुकिजी वञे, घणियूं शयूं थी सघनि। वलैन अज़क़नल इंसान मिना रहमतन, जॾहिं मां इंसान खे का ॿाझ चखायूं था, सुख ॾियूं था, सुम नज़रनाहा मिन्हू, पोइ इहा मां वरी वापसि फुरियान थो, इन्नहू लयऊसुन कफ़ूर, त नाउ में बेशुक्रो थी थो पए। वलैन अज़क़नाहु नामा बाद ज़रा, वरी जेकॾहिं उनखे ॾुख पहुचण खां पोइ सुख पहुचायूं था, त लाज़मन इहो बदमाश माण्हू चवंदो त मूंखां त ॾुख हलिया विया, ऐं ॾाढो वरी वॾाई शुरू कंदो, हा बाबा तकलीफ़ त हाणे मां लय आहे मुंहिंजी, ईअं न चवंदो अलाह ताला जो शुक्र आहे। बाक़ी
केरु सही आहिनि, इल लज़ीन सबरू, जिन मुड़ुस माण्हू थी दुनिया खे मोहजनि था, सबुरु कनि था, उहे अमिलू सालिहात ऐं नेक कम कनि था, चङा कम कनि था, उलाइक लहुम मग़फ़िरतूं अजरुन कबीर, त इन्हनि जे लाइ बख़्शिश ऐं वॾो अजुरु आहे। हे हदीस शरीफ़ ॿुधाई तमामु त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त मोमिन आदमी का भी अजीब हाल है कि उसके हर हाल में खैर ही खैर है, ये बात किसी को हासिल नहीं सवाए इस मोमिन आदमी। अगर उसको तकलीफ़ भी पहुँचती है तो उसने शुक्र किया तो उसके लिए उसमें भी सवाब है, अगर उसको कोई नुक़सान पहुँचा तो उसने सब्र किया तो उसमें भी उनजो सवाब आहे। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त तव्हां में हिकिड़ा माण्हू आहिनि जेके वठि वठां ॾोकड़ पैसा किरोड़ 5 करोड़ 10 करोड़ मन काने युरीदुल हयात दुनिया, पोइ जेको अहिड़ो माण्हू आहे जेको चए थो बसि हिते मूंखे खपे, ॾोकड़ खपनि, रिश्वत हराम, ॿनिनि ते कब्ज़ा, सभु कुझु करे, उहो नुवफ़ अलैहिम ऐं मालहम फिया, त असां उन खे बि ढिर ॾियूं था त भली गॾु करे, वहम फिया ला युफ़कसून, उन में असां घटि कोन था कयूं हुनजो। ठगी चोरीअ में जेको गॾु करे थो, थयूं थो पैसनि जी करे, हिते असीं हथु विझी छिकियूंसि कोन था, छॾियूंसि था। पर उलाइक लैस लहुम फिल आख़िरत इल्ला नार, पर अहिड़नि माण्हुनि जे लाइ आख़िरत में जहन्नम खां सवाइ ॿी का शइ कान्हे। हबित मां सनऊ, ऐं जेकी हिन दुनिया में माल कमाईंदो चट थी वेंदो, माना छॾे हलिया वेंदा। व बातिल मां कान यमून, जेके कमाईंदा सॼो बातिल ऐं कूड़ शइ। शाह लतीफ़ इन लाइ थो चवे त हिन हीउ जेको माल तूं छॾे वेंदे, शाह चए थो फ़ानी ऐं फ़ानी, दुनिया दम न हिकिड़ो, हे जेको वक़्तु तुंहिंजो ईअं गुज़री वेंदो ॼणो हिकिड़ो लम्हो गुज़रियो। हे जेके हींअर 60-70 साल जा थिया आहिनि, इन जा लॻनि मां कल्ह जा, मां 1951 में ॼाओ आहियां, मां ईअं थो सम्झे त मां हाणे ॼाओ आहियां। चए थो फ़ानी न फ़ानी, दुनिया दम न हिकिड़ो, लटे लोढ़ लतुनि सी जोड़ींदई जानी, तुंहिंजा पुट तुंहिंजा पोटरा जॾहिं मरंदे त क़बर में अंदरि विझी मथे मिटी जॾहिं विझंदा त उनखे पंहिंजे पेरनि सां लताड़ींदा। कोडर ऐं कानी आहे सर सभु कंहिं, कोडर जेका क़बर खोटींदी, कानी जेको तुंहिंजो जनाज़े जी जेका कदु मापींदा त खोटराई केतिरी कयूं, सर सभु कंहिंजे सर आहे। हीअ दुनिया फ़ानी आहे, ऐं इहे जिन जे करे तूं रिश्वतूं खाईंदो, इहे ई तुंहिंजे मथां पेर ॾेई तोखे पूरींदा, मिटीअ खां लताड़ींदा। वमन अज़लम में मन निफ़्तरो अलल्लाह कज़िबा, बाक़ी अलाह ते कूड़ था ठाहिनि, इहे ठगियूं था कनि, मोहलनि खां घुरो, हीअं कयो, त पोइ अलाह तो फरमाए त इन खां वधीक ज़ालिम केरु आहे जेको अलाह ते कूड़ हणे, या त हदीस ॾेखारनि या क़ुर मां ॾेखारनि त इहो कमु थिए थो। उलाइक योरदून अला रबिम, पोइ इहे ई माण्हू ठग जेके गुमराह कनि था पेतिन भरण लाइ, अलाह फरमाए थो जॾहिं अलाह जे आॾो पेश कया वेंदा त यकूल अशहाद हाउलाए, त इन्हनि जा जेके शाहिद फ़रिश्ता जिन वटि अकाउंट हूंदा, रिकॉर्ड हूंदो, उहे चवंदा अल्लज़ीन कज़बू रबिम, त जिन अलाह ते इहो कूड़ हयो, अला लानतुल्लाह अलल ज़ालिमीन, इन्हनि ते अलाह जी लानत बि सज़ा आहे हिकिड़े क़िस्म जी, इहा बि जहन्नम में हिकिड़ो डिपार्टमेंट आहे जेका उहा ख़ासि सज़ा मिलंदी। हदीस शरीफ़ में अचे थो त रसूल फरमायो त अल्लाह ताला ज़ालिमनि खे मोहलत ॾींदो आहे, मगर जब इनकी गिरफ़्त फरमाता है तो फिर नहीं छोड़ता। ज़ालिमनि खे कयो, ज़ुल्म कयो, रिश्वतूं खाओ, ग़रीबनि खे कब्ज़ा कयो, थाणनि में कुटियो, माण्हुनि खे वॾेरनि ऐं वज़ीरनि जे चवण ते ग़रीबनि खे मारियो, उनजे ॿनिनि ते कब्ज़े कराइण में मदद कयो, पर जॾहिं तव्हांखे पकड़ कंदो त पोइ छॾींदो कोन। केरु आहिनि इहे, कहिड़ा माण्हू आहिनि जिन जी पकड़ जी ॻाल्हि थी हले, अल्लज़ीन यसुद्दून अन सबीलिल्लाह, पहिरीं त जेके अलाह जे रस्ते खां, माना क़ुर खे चवंदा माना सां न पढ़ो, इहो आहे वॾ में वॾो अलाह जे रस्ते खां झलण वारे माण्हूअ जो कमु। पोइ यबून आहे एवजा, या वरी जेकॾहिं माना कंदा त अंदरूनी मानाऊं कंदा, एवज चयो अंदरूनी माना खे, हिन माना माना हालांकि क़ुर जी सिधी मां हाणे विचां क़ुर खोलियां थो न, ॾिसो मूं वटि अरबी क़ुर आहे, विचां थो खोलियां, हाणे मूंखे ॿुधायो मिसाल तरह पढ़नि, वमा तुज़ौन इल्ला मा कुंतुम तामलून, चए थो जेको तव्हां अमल कयो आहे सिर्फ़ु तव्हांखे उहो ई बदिलो मिलंदो, इला इबादल्लाह मुख़लसीन, उहे बची वेंदा जेके अलाह जा बाना इख़लास वारा हूंदा। उलाइक लहुम रिज़्क़ुन मालूम, उन्हनि जे लाइ रिज़्क़ हूंदो जेको मालूम हूंदो, फ़वाकिह मुकरमून, मेवा हूंदा ऐं हुनजी इज़त कई वेंदी, फी जन्नात नईम, जन्नत हूंदा जेके नेमत वारी आहे, अला सुरन मुतक़ाबिलीन, विहाणनि जे आॾो हिक ॿिए जे साम्हूं वेहंदा, युताफ़ अलैहिम क़ासिम मईन, ऐं हुनजे आॾो फ़रिश्ता सर्व करण वारा जेके से जेको बि शरबत आहे उहो खणी घुमंदा,
बेदाव जंहिंजो रंग अछो हूंदो, लज़तनि शाह पीअण में ॾाढो मज़ो ईंदो उन्हनि खे। ला फ़ीहा ग़ौलूं वला अना युनज़फ़ून, ऐं उन में नशो न हूंदो जो चरिया थियनि। हाणे ही माना आहे सिधी सही। हाणे इन जी कंदा अंदरूनी माना, हालांकि अंदरूनी कहिड़ी ज़रूरत आहे? त चए थो अल्लज़ीन यसुद्दून अन सबीलिल्लाह, कंहिंखे अलाह साईं जेका पोयां ॻाल्हि थो करे, त चए थो त इहे जेके अलाह जे रस्ते खां रोकण आहे, माना न कयो। भई यबून एवजा जे वरी उनजी अंदरूनी मानाऊं कंदा। वहम बिल आख़िर काफ़िरून, असल में इहे आख़िरत खे मञनि ई कोन था त को हिसाबु ॾियणो आहे। न त अहिड़ी जिसारत कनि माण्हुनि खे चवंदो तव्हां क़ुर न पढ़ो माना सां। इहो करे सघे थो वात मां अहिड़ो माण्हू हिकिड़ी ॻाल्हि, जॾहिं की उहे तर्जुमा आलमन कया आहिनि। उलाइक लम यकुन मूज़ीन फिल अर्ज़, चए त इहे अलाह खे थकाइण वारा न आहिनि या अलाह खे आजिज़ करण वारा न आहिनि। वमा कान लहुम मिन दूनिल्लाहि मिन औलिया, अलाह खां सवाइ जा ॿियो को मददगार न आहिनि। युज़ाफ़ लहुमुल अज़ाब, इन्हनि कमनि करण जे करे अलाह हिननि जो अज़ाब ॿीणो कंदो। वमा कानू यस्तदून समा वमा कानू युबसिरून, जो हिन अहिड़े क़ुर खे ॿुधी बि न सघिया ऐं नथे ॾिठऊं। तंहिंजे करे उलाइक लज़ीन ख़सरू अनफुसहूं, ऐं उहे ई आहिनि जिन जे पाण खे नुक़सानु ॾिनो, छीहो ॾिनो। ज़ल अनहुम का मां का यफ़्तरून, ऐं जेके कूड़ ठाहींदा उहे हथनि मां निकिरी वेंदा आहिनि। कूड़ आहिनि न, कूड़ आहे। ला जरम अन्नहुम फिल आख़िरून, बेशक इहे माण्हू ज़रूरु आख़िरे में नुक़सान वारा थींदा। इन लज़ीन आमनू अमिलु सालियात, बेशक जिन ईमान आंदा चङा अमल कया। अख़बतू, ऐं पंहिंजे पालणहार ॾांहुं मोटिया। इला रब्बिहिम, उलाइक असहाबुल जन्नत, इहे जन्नतीन, हुम फ़ीहा ख़ालिदीन, हमेशह रहंदा। चए थो त हिन दुनिया में माण्हू ॿिनि हिसनि में विरहाइजिया आहिनि। मसल फ़रीक़ इन ॿिनि टिनि मिसाल कल आमा वल असम, त हिकिड़ो माना बिल्कुलु ॿोड़ो आहे, अंधो आहे ऐं ॿोड़ो आहे। हिकिड़ो अंधो ॿोड़ो, अंधो माना ॾिसे वेठो तॾहिं बि सम्झे कोन थो छा आहे। असम माना ॿोड़ो आहे, जेकॾहिं केरु ॿियो थो ॿुधाए तॾहिं बि नथो ॿुधे। गाना ॿुधंदो, फलाणियूं ॿुधंदो पर न कंदो। ऐं ॿियो वरी आहे बसीर व समी, अखियुनि सां अलाह जी उहा ॻाल्हि ॾिसे थो जंहिंजे लाइ अखियूं ॾिनियूं अथई। समी उहा ॻाल्हि ॿुधे थो जेका असांखे अलाह कन ॾिना आहिनि त अलाह जी ॻाल्हि ॿुधूं। पोइ चए थो त इहे ॿई ग्रुप हल यस्तवियान मसला, छा आहे ॿई बराबरि आहिनि? इहे ॿई माण्हू बराबरि आहिनि। हिकिड़ो जानवर आहे, हिकिड़ो इंसानु आहे। तव्हां मेंह खे चओ अधी मेंह काॾे थी वञी ख़ुशियाई अंडरस्टैंड कंदी? त इहे इंसानु जेको क़ुर खे नथो ॿुधे, अलाह जे रसूल खे नथो ॿुधे, माना पोइ छा थो ॿुधे? पोइ त माना जानवर जूं ॻाल्हियूं थो ॿुधे। अफ़ला तज़कुरून, पोइ नसीहत वठो। अलाह चए थो इहा ॻाल्हि जेकॾहिं सम्झ में नसीहत वठो। हा, अल्लज़ीन आतैनाहुमुल किताब यतलू हक़ तिलावत, चए थो जिन खे असीं क़ुर ॾिनो आहे तिलावत कनि था, पर तिलावत ठल्ही न आहे करणी, जो हिकिड़ो हक़ु आहे तिलावत जो। जीअं तव्हांखे ॿुधायो, हिकिड़ी आयत क़ुर जी माना सां पढ़ण जो सवाबु सॼे क़ुर जे बिना सम्झी तिलावत करण खां वधीक सवाबु आहे। त तिलावत जो हक़ु छा निकितो? त जेको पढ़ो था सम्झो त मां छा थो पढ़ां। ऐं मिसाल तौरु मां विचां क़ुर शरीफ़ खोलियां थो। कालत रुसुलुम अफ़िल्लाह शकुन फ़ातिरिस समावात वल अर्द। हाणे मां पढ़ी वियुसि। हाणे छा थियो तव्हांखे? कुझु न, जेसि ताईं मां माना ॿुधायां। चए थो त अलाह जे रसूलनि खे इहो ॿुधायो त जंहिं ज़मीन आसमान खे पैदा कयो आहे, छा उन जे उन अलाह में तव्हांखे शक आहे? जॾहिं की उहो तव्हांखे रस्तो थो ॾेखारे, तव्हांखे ॿुधाए थो ऐं क़ुर ॾिनो अथई, मूंखे मोकिलियो अथई त जीअं तव्हांजा गुनाह माफ़ करे, तव्हांजा गुनाह, ऐं तव्हांखे उन वक़्त ताईं ज़िंदा रखे। त चवणु लॻा न न नबी साईं, तुंहिंजे चवण ते कोन हलंदासीं, तूं असां जहिड़ो बशर आहीं ऐं तुंहिंजो मक़सदु आहे त जेको आहे असांखे जेको असां वॾनि बुज़ुर्गनि खां कमु पे कयो इन खां असांखे रोकी थो। बाक़ी जेकॾहिं इहा ॻाल्हि सचो ऐं त मौजो ॾेखार। हाणे मां तव्हांखे माना ॿुधाई न। हाणे इन आयत जी, हिकिड़ी आयत जी माना करण सां सॼे क़ुर जी तिलावत करण खां वधीक। तॾहिं थो चए त जिन खे असां क़ुर ॾिनो आहे तिलावत कनि था, पंहिंजो हक़ु त अदा कनि। ऐं जेकॾहिं हक़ु अदा कंदा त उलाइक यूं, पोइ उहे मोमिन आहिनि हिन क़ुर जा। हाणे मिसाल तौरु तिलावत जा हक़ कहिड़ा आहिनि? हे अचे थो पंहिंजो अबू हामिद ग़ज़ाली अहयाउद्दीन में, चए थो तिलावतल क़ुर हक़ तिलावत पहिरियों ऐं यस्तरुक फ़िया लिसान अकुल कल, पहिरीं त तिलावत कयो त उन तिलावत में ज़बान बि तव्हांजी कमु करे ऐं अकुल बि तव्हांजो माना सम्झो त मां छा थो पढ़ां, उहा कल्ब ऐं दिलि में इन ॻाल्हि खे हांडियो बि सही।
हिफ़्ज़ुल लिसान माना क़ुरान ज़बान जो कमु कहिड़ो आहे त क़ुरान जी तिलावत कयो त जेको सो कयो। हिफ़्ज़ुल अक़ुल माना माना मालूम कयो। हिफ़्ज़ुल क़ल्ब याने इहो तासुर दिलि में आणियो त जीअं तव्हां इन क़ुरान ते अमल कयो। इहे उन जा हक़ आहिनि। ॿी हदी अचे थो ज़ादुल माद में कमा काल बौसल नज़ल क़ुरान योमल बिही, चए थो क़ुरान त नाज़ुल थियो अमल जे लाइ, फ़तगुज़ तिलावतनि अमलनि, ऐं माण्हुनि वरी रुॻो तिलावत खे अमल सम्झो आहे। वता पढ़ा अरबीअ में पढ़नि ॿुधनि सम्झनि नथा, हालांकि उन ते बि मार्कूं मिलनि थियूं, पर असल शइ जी अमल जी आहे न। त फ़तख़िज़ू तिलावतनि अमलनि हे ज़ादुल माद मां कढियो आहे मूं। तंहिंजे करे लिहाज़ा कान अहलुल क़ुरान हुम आलिमून बिही व आमिलून बिही, चए थो क़ुरान वारो उन खे चइबो आहे जेको उनखे ॼाणे बि थो उन ते अमल बि करे थो। पोइ चाहे इन लम यहफ़ज़ु अन ज़हरिल क़ल्ब, त भली हाफ़िज़ क़ुरान बि न हुजे या आयत यादि बि न हुजेसि, पर अमल त करे। अमा मन हिफ़िज़हू व लम यफ़हू, पर हिकिड़ो हाफ़िज़ थी थो वञे, सम्झे कोन थो त मूं छा थो पढ़ां, वलम यामल बि पोइ अमल बि कोन कंदो, फ़लैस मिन अहली, त इहो क़ुरान वारो न आहे। इन अकाम हुरूफ़ इकाम सच आहे तजवीद अहिड़ी करे जो चिटी करे ज़ेर ज़बर जो ख़्यालु रखे तजवीद करे को फ़ाइदो कोन्हेसि। मां साई वठां थो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। सारी टाइम में मां आहियां इंजीनियर शफ़ी लाखो। ॾिसो दोस्तो, हीउ जेको मां प्रोग्राम ठाहियो आहे, स्लाइडूं गॾु कयूं आहिनि, इन ते वॾी महिनत लॻे थी। मां त अलाह खे राज़ी करण लाइ कयो आहे, न को मां पीर थियण थो चाहियां, न को मां चाहियां थो त माण्हू मूंखे चवनि त यार तो वाह जो कमु कया। मां त तारीफ़ बि कोन थो चाहियां, लेकिन घटि में घटि तव्हां कनु ॾेई ॿुधो ऐं हीउ अपलोड थी था वञे, इनखे यादि रखो, बार बार ॿुधो। हीउ क़ुरान जो हिकिड़ो तत्व पेश थो कयां। हाणे जेका मां तव्हांखे ज़ादुल माद जी ॿुधाई त कमा काल बादुल सल्फ़ नज़ल क़ुरान योमल बिही फ़तह इस्तिला, इन हाणे माना तव्हांखे ॿुधायां थो। चए तो जेज़ाक बसलने का कुरान इसलिए नाजुल हुआ है ताकि उस पर अमल किया जाए, मगर उन्होंने माना किन माण्हुनि उसकी तिलावत को अमल करे छॾिया। माना बसि तिलावत पिया कंदासीं, पिया पढ़ंदासीं त माना बसि क़ुरान ते अमल थी वियो, नाहे। चुनाचे गुज़्श्ते तबक़ात में अहले कुरान वही समझे जाते थे जो कुरान शरीफ के आलिम और आमिल थे, माना अमल कंदा। अगरचे उनको ज़िबानी हिफ्ज़ भी न होता था, लेकिन जिस शख्स ने कुरान को याद किया, उसके मातालिब न समझे, न उन पर अमल किया, तो वो अहले कुरान में से नहीं, चाहे उसके हरूफ के को तीर की तरह दो, चाहे तिलावत तजवीद सां पढ़े तॾहिं कोन्हे। अॻिते अलाह फरमाए थो त नूह अलैहिस्सलाम जेको आहे सो अलाह ताला चयसि त ॿेड़ी ठाहे। हाणे सुके मैदान में ॿेड़ी पियो ठाहे, न बवाह बरसा, न समुंड, न को दरिया, त माण्हू त जे ॾाढा खिलंदा हुआ। ऐं हिन जो पुटु जवान हो जेको पीउ खे नबी त मञींदो, पीउ जो चंप, पर हाणे उहो बि परेशान हो वीचारो, छो त हुनखे वही त कान पई अचे। हो न पियो सम्झे त हे बाबो हींअर सुकीअ में ॿेड़ी पियो थो ठाहे, त दोस्त दाड़ी ज़रूरु ताना त हणंदा हूंदसि, त उहो पाण परेशान हो। पोइ अलाह ताला हुकुम कयो त न हाणे मां एॾी ॿोॾि थो मोकिलियां जो इहा ॿेड़ी मथे हलंदी। तंहिंजे करे तूं पंहिंजो इन इलाइक़े जा जेके जिन्सूं आहिनि, जानवर जूं नर मादियूं, सभिनी खे गॾु करे जेके मुंहं में वेहा। जॾहिं वेहारे पियो त पुटु बि भरिसां बीठो, त अलाह त चयो भई त जॾहिं शुरू थी वियो त नादा नूह निबिन हो, पुट खे सॾु कयईं, बाबा हेॾे आहे पुटु। चएसि थो त या बि न अरकब माना, चई अचे वेह, वला तकुन मल काफ़रीन, जेके ॿाहिरि आहिनि, जेके नथा वेहनि, काफ़र आहिनि, उन्हनि मां न थी। त पुटु चए थो काल सा आबी रा जबलनि यसी में मां अची, बाबा सियाणे ईअं न कयो, हे पहाड़ आहे न मथे, मां हिन पहाड़ ते चढ़ी वेंदुसि, एतिरो पाणी कोन ईंदो। त पीउ चएसि थो अलैहिस्सलाम काल ला आसिमल यौमिन अमरिल्लाह इल्ला मन रहम, अॼु अलाह जे अज़ाब खां को बचाईंदड़ कोन्हे, पाण जंहिं ते रहम करे। हाल बेन हुमल मौज, ऐं पाणी जो वधियो आई जो छोली, त इन जे विच में ॿिन्ही जे विच में छोली जो अची वई, फ़कान मिनल मुग़रक़ीन, त उहो पुटु हुन जो ॿुॾी वियो। ज़ाहिर आहे की एॾी छोलीअ में केरु थो बचे। अलाह ताला अॻिते हली कील यार अबलई माग व शमा अकली व गईज़ल माह, अलाह ताला ज़मीन खे चयो त हाणे इहा ॿोॾि ख़तमु कर, सॼो पाणी पी वञे, आसमान कीअं हाणे वधीक बारिश न वसा। व कुज़ियल अमुर, अलाह जेको डिसीशन कयो पूरो थी चुको। व अस्तवत अलल जूदी, ऐं वह पहाड़ जूदीअ ते ॿेड़ीअ जे लही वेठी। कील बूदल क़ौम ज़ालिमीन, ऐं चयो वियो त ज़ालिमनि जी क़ौम नास थिए। हाणे जीअं नूह अलैहिस्सलाम ॿेड़ीअ तां हेठि लथो पहाड़ीअ ते, त पुटु त प्यारो हुअसि, ऐं को पुटु
काफ़र कोन हुअसि, रुगो पीउ खे लॉजिकली चवणु न वरितईं जो वेठो न बीहे, बाक़ी त पंहिंजे पीउ खे मञींदो हो त अलाह जो रसूल आहे, प्यारो पुटु हुअसि। नादा नूह रबहू, त नूह अलैहिस्सलाम हथ खयां रब ॾे, फ़क़ाल रबी, ए मुंहिंजा रब असीं, इन नबनी मिन अहली, मुंहिंजो पुटु अहल बेत आहे। नबीअ जो पुटु त अहल बेत थींदो न। व इन वादकल हक़, तुंहिंजो वाइदो सचो आहे, त अहकमुल हाकिमीन, तूं हाकिमनि जो हाकिम आहीं। अलाह जवाबु थो ॾिएसि, काल या नूह, नूह अलैहिस्सलाम, इन्नहू लैस मिन अहलिक, तुंहिंजो पुटु अहल बेत मां नाहे, इन्नहू अमलुन गैर सालिह, इन जा अमल सालिह न आहिनि। हाणे अहल बेत जी डेफिनेशन छा आई, हाणे था असीं पंहिंजी ॻाल्हि कयूं। ज़ना न कंदो, ॾाढ़ी न कोड़ाईंदो, साईं मुंहिंजा पंहिंजो हराम न खाईंदो, चोरी न कंदो, ठगी न कंदो, कूड़ न ॻाल्हाईंदो, इहे निशानियूं आहिनि। त चए थो, नबीअ खे चए थो त इन्नहू अमलुन गैर सालिह, तुंहिंजे पुट जा अमल सालिह न आहिनि, इन्नहू लैस मिन अहलिक, को अहल बेत मां नाहे। बाक़ी फला तसलनी मां लैस लक बिही इल्मुन, तंहिंजे करे अहिड़ो मूंखां क्वेश्चन न पुछे, तो ख़बर न आहे, छो त तुंहिंजे पुट जा अमाल त मां थो ॼाणा, तोखे कहिड़ी ख़बर। इनी ऐज़ुक अन तकून मिनल जाहिलीन, जे न मुड़ंदे त तोखे नसीहत थो कयां, न त तूं बि जाहिलनि मां थी वञे। अलाह जो एॾो वॾो नबी हूंदे तूं जाहिल थी वेंदे। धमकी। ऐं अलाह ताला इहा क़ुर में ॻाल्हि कई आहे, चए थो या अयुन्नास इन्ना ख़लक़नाकुम ज़कर व उन्सा, मां तव्हांखे सभिनी खे हिकिड़े औरत मर्द मां पैदा कयो आहे। जअलनाकुम शूबन वल क़बाइल, तव्हांखे मुख़्तलिफ़ ज़ातियुनि में विरहायो अथमि, लितारफ़ू, त जीअं हिक ॿिए खे सुञाणो। हाणे शफ़ीमंद केरु 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 खोड़ आहिनि, चवंदो लाखो त थी सघे थो कुझु मूं ताईं पहुचो, चांडियो ओसि ताईं पहुचो। त चए थो मां तव्हांखे ज़ातियुनि में विरहायो आहे तारीफ़ जे लाइ। इन अकरमकुम इंदल्लाह अतक़ाकुम, ऐं इन्हनि ज़ातियुनि में इज़त वारो माण्हू उहो आहे जेको अलाह जो वॾो परहेज़गार आहे। इज़त ज़ात सां न आहे, परहेज़गारीअ सां। क़ुर थो चवे, इन अलाह अलीमुन ख़बीर, बेशक अलाह ॼाणंदड़ आहे। तंहिंजे करे हदीस में रसूल फरमाए त इन अलाह ला यंज़ुर इला सुवरकुम अमवालकुम, अलाह तव्हांजे न शिकिल ॾे थो ॾिसे, न तव्हांजे माल ॾे ॾिसे, न तव्हांजी ज़ात ॾे थो ॾिसे, वलाकिन यंज़ुर इला कुलूबिकुम अमालकुम, अलाह तव्हांजे दिलि ऐं तव्हांजे अमलनि खे थो ॾिसे। इहे काउंट कोन थींदियूं। तर्जुमो ॿुधो, इहा साॻी ॻाल्हि। तंहिंजे करे रसूल फरमाए थो, अरबा फी उम्मती मिन अमिर जाहिलिया, चए थी मुंहिंजी क़ौम में 4 शयूं जिहालत जूं रहिजी वेंदियूं। ला यतरकू, हुन जेके छॾींदा कोन। इहा कंहिंजी प्रिडिक्शन अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुस्लिम शरीफ़ हदीस आहे। फ़ख़ुर फिल अहसाब व तान फिल अंसाब, माना ज़ात ते फ़ख़ुरु करणु ऐं ॿिए खे वरी घटि सम्झणु। अदा तूं अहिड़ो आहीं, तुंहिंजी फलाणी ज़ात, अड़े तव्हां ज़ात वारा, इहा कोन छॾींदा। व इस्तिस्का बि नुजूम, ऐं वरी प्रिडिक्शन कंदा जेको आहे सो तारनि खे ॾिसी। नियाहत, ऐं जेकॾहिं को गुज़ारे वञे त पार कढंदा। चए थो फल नाहे, मायूं ख़ासि तौर रोअंदियूं आहिनि, रड़ियूं वॾियूं कयूं त माण्हू चवंदा ॾुख अथसि। चए थो जेकॾहिं इहे जेके मरण जे तव्हां पार कढण खां लम तोबह न कंदव क़बिल मौत खां अॻु में, तुकाम योमल क़यामत, त पोइ क़यामत जे ॾींहं ते इन्हनि खे बाहि विझी वेंदी, जेका सा ॾिनी वेंदी, जेका पंहिंजो इन में सड़ंदी उहा माई या मर्द। तंहिंजे करे अलाह फरमाए थो, कंहिंजी बि ज़ात खे ख़सीस न सम्झो, कंहिंजी बि ज़ात खे ऊचो न सम्झो, छाकाणि त सॼो त आहे उनजे अमालनि ते। हिकिड़ो जेकॾहिं ख़सीस ज़ात जो आहे पर अलाह वारो आहे, बुज़ुर्ग आहे, निमात, उनजी इज़त कयो। या लज़ीन आमन ला यसखर क़ौम मिन क़ौमिन, चए थो ईमारो का टोली कंहिं टोलीअ ते ठठोली न करे, का टोली कंहिं टोलीअ ते ठठोली न करे। असां यकूनू ख़ैरन मिनहुन, त थी सघे थो तव्हां खां अमलनि में भला हुजनि। निसान में निसान, ऐं औरतूं ॿियनि ज़ालुनि से ठठोलियूं न कनि, ऐं यकुन ख़ैरन मिनहुन, थी सघे थो इहा औरतूं उन्हनि खां भलियूं हुजनि अमलनि में। माना असल ॻाल्हि अमलनि जी आहे। तव्हां उन्हनि जे कंडीशन खे ॾिसी ठठोलियूं न कयो त माई तूं वरी कहिड़ी आहीं, फ़क़ीराणी आहीं, ग़रीब आहीं, फलाणी आहीं, न। वला तलमिज़ू अनफुसकुम वला तनाबुज़ अलक़ाब, ऐं न की पाण में हिक ॿिए खे ए बुलायो, न की हिक ॿिए पुछण सां ए टुंडा, ए मंडा, ओ चरिया, ओ कुकड़, इहे नाला न ॾियो। बेसल इस्मुल फुसूक बादल ईमान,
ईमान आणण खां पोइ बेदीनीअ जो नालो पवणु ख़राबु आहे। वमन लम यतुब, जेको हाणे इन्हनि अमल खां तौबा न कंदो फउलाह ज़ालिमून, त अलाह चवंदे तव्हां इहे बि ज़ालिम आहिनि। तंहिं ते नूह अलैहिस्सलाम खे जो अलाह दड़को ॾिनो त तुंहिंजे पुट जा अमल सही न आहिनि, तुंहिंजो अहल बेत मां न आहे, जे नथो मुड़ी त तूं जाहिल थींदो। त हाणे जवाबु थो नूह अलैहिस्सलाम ॾकी वियो, चए थो काल रबी इनी औज़ बुक, मां तौबा थो कयां, तोखां माफ़ी थो घुरां, अन असअलक, तोखां अहिड़ी सुवाल पुछां मां लईस ली बिही इल्म, जंहिंजी मूंखे पुठ जी ख़बर कान हुजे। व इला तग़फिर ली, मूंखां ग़लती त थी वई आहे, हाणे जेकॾहिं मुंहिंजी मग़फ़िरत न कंदे, व तरहमनी, मूं ते मुंहिंजी रहम न कंदे, अकुन मिनल ख़ासिरीन, त आउं सख़्तु नुक़साने वारे मां थींदुसि, माफ़ी थो वठेसि। उन खां पोइ वरी अलाह ताला ॿियो किसो बयानु करे थो त अहिड़ा बि हिकिड़ा माण्हू मोकिलियईं जेके माण्हुनि खे चवंदा त बाबा तोर माप सही कयो। एला मदियन अख़ाम शुएबन, हज़रत शुएब अलैहिस्सलाम खे मदियन जे माण्हुनि ॾे मोकिलियो जेको उन्हनि जे ख़ानदान जो हो। काल जो क़ौम मेबुदुल्लाह, चई ए मुंहिंजी क़ौम अलाह जी इबादत करियो, उन खां सवाइ अलाह जो को माबूद कोन्हे। वला तंसकुल मिकियाल वल मीज़ान, माप ऐं तोर में ठगी न कयो। इनी अराकुम बि ख़ैरन, मां तव्हांखे ॾिसां थो ॿियनि खां त तव्हां शाहूकार आहियो, आसूद आहियो। हाणे अलाह असांखे चए त पोइ तव्हां इहो गेह में मिलावट न कयो, ऐं कणिक जे ॿोरियुनि में अंदरि इहो जेको मिटी न भरियो, ऐं तव्हां शयुनि में मिलावट न कयो, नकली शयूं न ॾियो, गोरियूं नकली न ॾियो। पैसो अथव, कमायो था, खाओ था, पर इहे ठगी छो था कयो माप ऐं तोर में। इनी अख़ाफ़ अलैकुम अज़ाब यौमिन मुहीत, ऐं जे न मुड़ंदव त मूंखे तव्हां ते ख़ौफ़ थो थिए त अलाह अज़ाब जे ॾींहं ते जेको तव्हांखे पकोड़े वेंदो अज़ाब। या क़ौम उफ़ुल मिकियाल मीज़ान बिल क़िस्त, तंहिंजे करे मुंहिंजी क़ौम माप ऐं तोर में क़िस्त माना ताराज़ी सिधी रखो। वला तबख़ुसु नास अशियाहुम, ऐं माण्हुनि खे शयूं घटाए न ॾियो। वला तासु फिल अर्द मुफ़्सिदीन, ऐं मुल्क में इहो फ़साद न कयो। बक़ियतुल्लाह ख़ैरुल लकुम, जेको हलाल कमायो था न, इहो तव्हांखे जेको बचे थो इन में वॾी बरकत आहे, इन में वॾो फ़ाइदो अथव। इन कुंतुम मोमिन, तव्हांखे ईमान आहे। वमा अलैकुम हफ़ीज़, हाणे मां तव्हांखे ॾंडा त कोन ठोकींदुसि, पर मां तव्हांखे क़ुर जी ॻाल्हि थो ॿुधायां। चएसि थो जेको आहे सो सनन नबी हुनखे चए थो, मां तव्हांखे मारिया त कोन थो, पर मुंहिंजो कमु आहे तव्हांखे पहुचाइण शयूं। तंहिंजे करे अलाह औफुल कईल वल मीज़ान, माना तारा जेके सिधो रखो। ॾिसो क़ुर झलियो बीठो आहे ताए सिधी, हता के ॾिसो पथर जे मथां ॿ पथर बीठा आहिनि, नंढा नंढा पथर, इहे बि पाण खे संभालियो बीठा आहिनि। अहिड़ो अदुल कयो, अहिड़ो अदुल कयो, अहिड़ो इंसाफ़ कयो। तंहिंजे करे क़ुर में वैलिल मुतफ़िफ़ीन चए थो, जेके माप तोर में ठगी कनि था इन्हनि जे लाइ वेल थींदो। ऐं वरी हिनजी ॿ हिन जूं ख़ासियतूं थो ॾिसे अहिड़नि माण्हुनि जूं। पहिरीं त माण्हुनि खे तोर में ठगी कंदा, अलज़ीन इस्तालू अलन्नास यस्तौफ़ून, पर जॾहिं पाण उहे वठंदा शयूं, जॾहिं तोराए त वरी पूरियूं करे वठंदा, ओॾी महिल ठगी न करणु ॾींदा। तंहिं ते हुन क़ौम हुनखे चयो त काल या शुएब असलातुक तामुरुक नतरुक मां याबुद आबाउना ओ नफ़ल फी अमाना मां नशा। चई हे कहिड़ो तुंहिंजी निमाज़ ऐं तुंहिंजो दीन आहे जो असांखे खणी आयो आहीं, त जेको असांजे अबनि ॾाॾनि जेके तरीक़ो शिरक जो कयो, मूर्तियूं रखियूं अथनि, क़बरूं रखियूं अथनि, असां उनखे छॾे ॾियूं। ऐं ॿियो नफ़ल फी अमा, ऐं ॿियो असां धंधो वापारु कयूं था, उन में अटकलूं हूंदियूं, ट्रिकूं हूंदियूं, उहे असां छॾे ॾियूं। इन कल अंत हलीम रशीद, बाक़ी असां तोखे ॾिसूं था इंटेलिजेंट आहीं, बुर्दबार आहीं, सिधे रस्ते ते आहीं, इहो कहिड़ो थो तरीक़ो ॾसी त असां जेको आहे सो माप तौर में जेको माण्हुनि सां बि ओड़ो ई हलूं। तंहिं ते चईं शुएब अलैहिस्सलाम कार या अरई तुम इन कुन तो अला बइन रबी, चई त तव्हां त ॾिसो था न त मां नेक शख़्स आहियां ऐं अलाह जे तरफ़ां जेको आहियां चिटी हुजत ते हुजां, जेकॾहिं मां उन सां चिटी हुजत या वरज़क़नी मिन रिज़्क़न हसना, ऐं पंहिंजे पार खां चङी रोज़ी मूंखे ॾिनी हुजेसि, त पोइ तव्हांजो मां चयो कीअं मञा। मां उरीदन उख़ालिफ़कुम, जंहिंखां तव्हांखे मां झलियां थो, मां उहो कमु कीअं थो करे सघां जो तव्हांखे मां झलियां वरी मां साॻियो कमु तव्हांजे चवण ते कयां। इन उरीद, मां सिर्फ़ु तव्हां खां इहो चाहियां थो इल्ल इस्लाह, त तव्हां सुधरो मस्तत जेको करे सघो था। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह, बाक़ी अलाह जे फज़ल सां मूंखे का सघ न आहे। अलैहि तवक्कल, त मथिस भरवसो कयमि, ॾांहुंसि मोटां थो विलय उनी। पोइ अलाह अज़ाब ॾिनो, न मुड़िया। हाणे असां वटि बि ईअं आहे न,
आहे को कंहिं दफ़्तर में कमु जेको रिश्वत खां सवाइ नथो थिए, ऐं रिश्वत ख़तमु करण वारा ख़ुदि रिश्वत था वठनि, पोइ इहो कमु कीअं थींदो मुल्क जो? कुझु कोन थींदो। इहो साॻियो सिचुएशन थींदी। पोइ अलाह ताला खे त इहो पसंदि कोन्हे को त ग़रीब मरनि, कोर्टुनि जा चकर काटनि। पोइ अलाह पंहिंजो फ़ैसिलो कंदो। अलाह खां असीं दुआ था घुरूं त अलाह साईं या त सुधारो करे, बाक़ी संदसि मर्ज़ी आहे। वलामा जा अमुरना, पोइ जॾहिं इहे न पिया सुधरनि, अलाह चए थो जॾहिं मुंहिंजो अज़ाब आयो, न जई न शोएब वॾे आमनू महू बि रहमत मिना, बसि उन्हनि खे मां इन अज़ाब खां बचायो जेके शोएब अलैहिस्सलाम सां गॾु ईमान वारा जेके बुराईअ खां रोकींदा। अख़ज़तिल लज़ीन ज़लमू सय्यद, ऐं ज़ालिमनि खे अचे कड़के पकड़ियो, फसबो फिद्यारहम जासमीन, ऐं गोॾनि पर घरनि में किरी पिया। माना अहिड़ी का रड़ निकिती, जेका वाइब्रेशन उनजी अहिड़ी का फ्रीक्वेंसी हुई जो दिलि खे वठी जो पकड़ियईं त दिलि ई फाटी पई। इहा बि फ्रीक्वेंसी थी सघे थी। इहो अलाह जे अज़ाब जो क़िस्म आहे। का लम यग़नूफिया, ईअं ख़तमु थी मरी वई उहा क़ौम ॼणु को कॾहिं हिन धरतीअ ते रहिया ई कोन हा। अला बोदल मदियन कमा बायदर समूद, अहिड़ी तरह इन जे मथां फटकार हुजे मदियन जे मथां जीअं समूद क़ौम ते लानत कई, माना तबाह थी आहे। तंहिंजे करे अलाह चए थो हीउ जेको तव्हांखे मिसाल मूं ॾिनो आहे, इहो अलाह अॼु बि करे सघे थो। कज़ालिक अख़ज़ु रब्बिक, अहिड़े तुंहिंजे पालणहार इहो तव्हांखे बि पकिड़े सघे थो। इज़ा अख़ज़ल क़ुरा, जीअं हुननि ॿियनि मुल्कनि खे ॻोठनि खे पकिड़ियईं, वे ज़ालिमतुनि जेके ज़ुल्म कंदड़ हा। इन अख़ज़ो अलीमुन शदीद, पर जे अलाह जी पकड़ ईंदी त ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे, ॾाढी तकलीफ़ थींदव, ॾाढी तकलीफ़ थींदी जेकॾहिं अलाह जो अज़ाब आयो। इन फ़ी ज़ालिकल आयातिन, चए थो हे जेके हींअर क़ुर जूं आयतूं तव्हांखे अलाह साईं ॿुधायूं आहिनि, क़ुर ॿुधो था, इहे तव्हांजे लाइ निशानियूं आहिनि। लिमन ख़ाफ़ अज़ाब अल आख़िरत, हे उन ते असरु कंदियूं जेके आख़िरत जे अज़ाब खां ॾियनि था। ज़ालिक यौमुल मजमून, उहो क़यामत जो ॾींहुं सभिनी खे गॾु करण जो ॾींहुं आहे। लहु नास, ऐं उन्हनि खे माण्हुनि खे गॾु कयो वेंदो। व ज़ालिक यौम मशहूद, ऐं उन ॾींहुं सभु हाज़िर थींदा। वमा नुअख़िरू इल्ला लिअजलिन महदूदा, ऐं इहो क़यामत कॾहिं थींदी जो वक़्तु मुक़ररु आहे, ऐं उन खे असां नथा ढिर ॾियूं, माना टाइम ते इहो कमु थींदो। ब्रेक वठूं था, हाणे आख़िरी आहे टुक। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम सहरी टाइम में मां आहियां शफ़ीउंद लाखो। त अलाह ताला फरमाए थो त जेको अज़ाब या क़यामत जो ॾींहुं ईंदो, वमा नुअख़िरू इल्ला लिअजलिन महदूदा, त उहो मुक़ररु मुद्दत आहे, उहो ईंदो क़यामत जो ॾींहुं। जॾहिं उहो ईंदो, योम यात, बिस्मिल्लाह रहमान रहीम, योम यात, जॾहिं उहो ईंदो, ला तकल्लुमु नफ़्सुन इल्ला बिइज़्नी, त अलाह जे मर्ज़ीअ खां केरु ॻाल्हाईंदो कोन, न को उन जो आवाज़ु ॿुधो वेंदो। फ़मिनहुम शकियूं व सईद, पर उते ॿ ग्रुप थी वेंदा, हिकिड़ा बदबख़्त, ॿिया नेकबख़्त, इहे जुदा थी वेंदा। फ़अमल लज़ीन शकू, जेके बदबख़्त थिया, फ़ी नार लहुम फ़िया ज़फ़ीर व शहीद, उहे बाहि में घिड़ंदा, जेके उहे रड़ियूं कंदी बाहि, उहा रड़ियूं कंदी, दाऊं करे हिननि खे सॾींदी। ऐं ख़ालिदीन फ़ीहा मां दामत समावात वलड़, ऐं जेतिरो वक़्तु अलाह चाहींदो ज़मीन आसमान रहनि था, उहे जहनम में रहंदा। इला मा शाह रबुक, बाक़ी तुंहिंजे पलहाड़ जी मर्ज़ी आहे जेको करे। इन रबुक फ़ाल लिमा युरीद, छो त अलाह जेको चाहे करे सघे थो, जेकी घुरंदो आहे सो कंदो आहे। व अमल ज़ीन सोएदू, पोइ जेके नेक बख़्त थिया, फ़फ़ी जन्नत, उहे जन्नत में वेंदा। ख़ालिदीन फ़ीहा, जेतिरो वक़्तु तुंहिंजे पालणहार घुरियो, उहे जन्नत में रहंदा। पर जेतिरो वक़्तु तुंहिंजो पालणहार घुरियो, उन खां आसमान ज़मीन जी बका हुजण ताईं मंझि सदाईं रहंदा। इहा बख़्शण अणखुटा, अताउन ग़ैर मजज़ूज़, इहा हिननि खे जेका ख़ुशियूं आहिनि ऐं जेका जन्नत आहे, इहा खुटण वारी न आहे। फला तकफ़ी मरियतिन, तंहिंजे करे हिन किसे में तव्हां शक त सफ़ा न कयो, छो त हीउ क़ुर अलाह जो कलाम आहे। फला तकुन फ़ी मरियतिन, तव्हां हिन में शक न कयो। मिमा याबुद हाउलाए, ऐं जेके अलाह खां सवाइ जेके शिरक कनि था, मा याबुदून इल्ला कमा याबुद आबाहु मिन क़बल, इहो शिरक इन्हनि जे वॾनि बि शुरू कयो, उन्हनि जे चवण ते कनि था। इन खां अॻे व इन्ना ल मुवफ़ूहुम नसीबहum ग़ैर मनक़ूस, असीं खेनि अणखुट अज़ाब जो पूरो हिसो ॾींदासीं। तंहिंजे करे तव्हां इन मामले में शक न कयो, हिनखे सज़ा मिलणी आहे। बाक़ी आहे त अञा जेसिताईं मौत नथो अचे, चांसिस आहिनि बचण जा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, मा मिन अब्दिन युज़निब ज़ंबन, जेकॾहिं को माण्हू गुनाह जो कमु करे थो या शिरक करे थो, पोइ युसिन तुहूर, वरी सुठो वुज़ू करे थो,
सुम यकून फ़युसली रकतैन, पोइ 2 रकातूं घुरे, सुम यस्तग़फिरुल्लाह, पोइ रकात 2 रकातूं पूरियूं करे हथ मथी खणी अलाह खे चए थो अलाह से मूंखां ग़लतियूं थी वियूं आहिनि, मूंखे माफ़ी कर, हाणे मां वरी न कंदुसि, इला ग़फ़रल्लाह लहू, त अलाह माफ़ करे छॾींदो। तंहिंजे करे कुल लिल्लज़ीन ला युमिनून, बाक़ी जेके पैगम्बर नथा मञनि तिन खे चईं आमलू अला मकानतकुम, पोइ जेको कमु कयो पिया था न तव्हां पंहिंजी जाइ ते कयो, इना आमिलून, असां बि तव्हांजे लाइ हिसाबु ठाहियूं वेठा, अमल कंदासीं, वंतज़िरू, बाक़ी इंतज़ारु कयो, इना मुंतज़िरू, असां बि इंतज़ारु था कयूं। वलिल्लाह ग़ैबु समावात वल अर्द, आसमान ज़मीन जो ॻुझ अलाह वटि आहे, इलैहि युरजल अमर कुल्लहू, ऐं सभु कम जेके तव्हां कयो था सॼो रिकॉर्ड अलाह ॾे मोटायो वञे थो। फ़ाबदू, तंहिंजे करे अहिड़े अलाह जॾो एॾो पावरफुल आहे, सिर्फ़ु उन जी इबादत कयो, उहा तवकल लहे, सिर्फ़ु अलाह ते तवकल कयो। वमा रबुक बिग़ाफ़िलिन अम्मा तामलून, जेकी अव्हां कयो था उन खां अलाह गाफ़िल न आहे। बाक़ी अलाह चए थो त हे मां क़ुर तव्हांखे ॾिनो, इना अंज़लना क़ुरानन अरबियन लअलकुम तअक़िलून, चए थो हिनखे क़ुर खे मां अरबीअ में नाज़िल कयो आहे त जीअं तव्हां हिनखे सम्झो। छो त इन अरबीअ में छो नाज़िल कयो अथई अरबीअ में, इन लाइ त हीअ अरबी ज़बान चेंज नथी थिए। अंग्रेज़ी शेक्सपियर जी अंग्रेज़ी तव्हां अॼु माना कोन था करे सघो। शाह लतीफ़ जा जेके शेर आहिनि 50-60% त असांखे सिंधी माना ई नथा करे सघूं, ॾुखी आहे। साॻे नमूने सां ज़बान में तग़यरु तकिड़ो थो अचे। शाह लतीफ़ कहिड़ो पुराणो आहे, 100-200 साल में एॾी सिंधी चेंज थी वई आहे जो असां हुनजी माना नथा करे सघूं। घणा करे बि सघूं था, पर अल्हम्दुलिल्लाह आलमनि हुनजी डिक्शनरियूं ठाहियूं आहिनि, ॾुखियनि अखरनि जूं मानाऊं विधियूं अथई। पर हीउ क़ुर हिन जो शान आहे त हिन में का तब्दीली न आई आहे। 1400-1500 साल खां पोइ इहा ई अरबी ॻाल्हाई थी वञे, का बि हिन में नवां लफ़्ज़ दाख़िल कोन था थियनि। तंहिंजे करे हिन क़ुर अरबीअ जो तर्जुमो करणु अॼु बि उहा ई माना ॾींदो जेको अॼु खां 14 साल अॻु में माना ॾींदो हो। तंहिंजे करे क़ुर न सिर्फ़ु अरबी महफ़ूज़ आहे, पंहिंजी ट्रांसलेशन बि महफ़ूज़ थी वई, छाकाणि त हर दौर में तव्हां हिन जी माना कंदव त उहा माना साॻी रहंदी। तंहिंजे करे चए थो त मां हिनखे इन लाइ अरबीअ में कयो आहे त हीअ हिन जी जेका प्यूरिटी रहंदी ऐं तव्हां हुन ते अमल करे ऐं हुनखे सम्झंदव। वलक़द ज़रबना लिन्नास फ़ी हाज़िल क़ुरान में कुल मसलन, बाक़ी हिन क़ुर में तव्हांजे हिन ज़िंदगी गुज़ारण जा सभई पहलू उनजी हिदायत ॾेई अथऊं। लअल्लहुम यज़क्करून, त जीअं मन नसीहत वठो। का बि तव्हांजो मामिलो हिन क़ुर जी किथां न किथां तव्हांजो हल थी वेंदो क़ुर जी आयत में, पर बशर्ते के माना सां पढ़ंदव। क़ुराननि अरबियन ग़ैर ज़ी इवजन, ॿियो त हीउ क़ुर जेको अरबीअ में आहे इन जी अंदरूनी माना कान्हे का। लअल्लहुम यत्तक़ून, त जीअं तव्हां अलाह खां डिॼो। तंहिंजे करे जेको आहे सो अलाह ताला खां मां दुआ घुरां थो त अलाह साईं असांखे हिन क़ुर खे माना सां पढ़ी सम्झी अमल में तौफ़ीक़ अता फ़रमाए। छाकाणि त क़ुर जी अरबी चेंज कान थी आहे, हुनजो ज़ेर ज़बर साॻियो आहे, तंहिंजे ट्रांसलेशन बि 100% सही थींदी, त उन खे तव्हां पढ़ो। अलाह ताला मूंखे ऐं तव्हांखे सम्झ अता फ़रमाए। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़त अम्मा यसिफ़ून वस्सलाम अलल मुरसलीन। इंशाअल्लाह सुभाणे वरी साॻे टाइम ते अॻिते क़ुर खां सूरतुल ज़ुमर खां अॻिते तव्हांखे क़ुर ॿुधाईंदुसि मां। आमीन।